जी हमसा तव्हां छा खाओ पिया? ॿुधायो छा आहे इहो? पावा हा पावा। तव्हां सोचो पिया त छा सही चवां कोन थो चवां। जी त मां बि ठाहिया हुआ पावा हमसा हमसा। ऐं असांजे घर में पावा जेके आहिनि बसि कुझु कुझु शयूं असांजे घर में अहिड़ियूं आहिनि जेके सभु ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि। सो हींअर मां सिर्फ़ु हमसा खे विहारियो आहे जो अॼु असां फ्राइडे हो। ऐं हमसा खे मुंहिंजो ड्रेस चेंज न कया मां चयो मतिलबु फेस मथे कयो मुंहिंजो हमसा मुंहिंजो इलाही क्यूट पियो एतिरो हेयर्स मथे करे छॾियो। बाथ वरितो आहे न सॼा वार जे मथे ते किरिया आहिनि। जी वॾी ॻाल्हि हमसा हेयर बि कट कराए छॾिया। मूं चयो न हमसा हेयर कट कराइणा आहिनि त मां उहे बि कराए छॾिया। जी जी हा बसि ठीकु आहे फ़िलहालु पापा पिया ॾेखारियूं। सो मां पावा ठाहिया हुआ ऐं हमसा वेट पियो करे त मां पंहिंजो ॻाल्हाइणु बंदि करे तव्हां पावा खां। ऐं मां घर में नान वग़ैरह ठाहिनि जो ॿाहिरि जा मूं तव्हांखे ॿुधायो असांखे नान एतिरा न आहिनि वणंदा। सो ख़ैर हींअर हमसा पंहिंजा पावा इंजॉय कंदो ऐं ॿुधाईंदो त कीअं थिया आहिनि। हमसा रखो रखो पहिरियों तव्हांखे खारायां ॿियो पहिरियों हमसा वात में घिरो थी विझां त हमसा रिव्यू ॾिए त पोइ वरी रिकॉर्ड थी कयां। जी असांखे नंढे हूंदे खां पावा ईअं खाइण जी आदत आहे पूरो नान असीं न पुसाईंदा आहियूं। फ़िलहालु मां हिकिड़ो ई घिरो पुसायो आहे इन करे जो ही मोबाइल रखी पोइ मूंखे हमसा खे आराम सां खाराइणो पवंदो आहे की हमसा पंहिंजी ड्रेस ख़राबु न करे। चलो कीअं वेठो ॾिसे बुखी नज़रुनि सां त कॾहिं इहो घिरो मुंहिंजे वात में वेंदो। जी हमसा हमसा हैंड्स परे कयो पहिरीं त चलो बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी मां ही पंहिंजो वीलॉग ठाहियो आहे पूरो पावनि जो इनशाला पंहिंजो एडिट थी वियो तव्हांखे पंहिंजो पोइ तव्हां ॾिसिजो सुठा थिया आहिनि। चलो माशाल्लाह माशाल्लाह हमसा तारीफ़ करे छॾी। सो बसि हाणे मां हमसा खे पूरो नान पुसाए करे हिन में विझां त हमसा पंहिंजो खाधो इंजॉय कनि खां सभु शयूं थधियूं थी वञनि ऐं जो वीलॉग ईंदो त इनशाला तव्हां पोइ वीलॉग बि ॾिसो मां पावा ठाहिया कीअं आहिनि।